अस्सलाम वालेकुम। अदा SBA वाइन्स वारा दोस्त, आई एम सॉरी मूंखे तव्हांजो मतिलबु नालो नथो अचे। हालांकि मां तव्हांजा वीडियोज़ ॾिसंदो रहंदो आहियां, ॾाढा सुठा वीडियोज़ हूंदा आहिनि तव्हांजा, इंफॉर्मेटिव हूंदा आहिनि ऐं असांजा जेके सिंध जा इशूज़ आहिनि उन्हनि खे सुठे नमूने इलेबोरेट कंदा आहिनि। लेकिन हीअ जेको तव्हां वीडियो रखियो आहे जेको आहे कोक स्टूडियो जे सिंधी कलाम आई जे बारे में, इहो वीडियो कुझु सम्झ में न आयो। इहो जेको तव्हांजो क्रिटिसिज़म हुयो, इहो जेको आहे फ़ाइदो न नुक़सानु ॾींदो जेको आहे सिंधी क़ौम खे। हाणे उन में इहो आहे त सभ खां पहिरीं त सम्झणु घुरिजे त जेको आहे सिंधी कल्चर आहे छा। सिंधी कल्चर बाबा, सिंधी कल्चर सिर्फ़ु अजरक ऐं टोपीअ ते मबनी न आहे। कल्चर में तमामु घणियूं शयूं ईंदियूं आहिनि, जंहिंमें तव्हांजो पूरो जेको आहे अटायर ईंदो आहे, माना ड्रेसिंग ईंदी आहे तव्हांजी। उन खां पोइ तव्हांजो जेको आहे खाइणु पीअणु ॻाइणु वॼाइणु, तव्हांजा जेको आहे रीतूं रस्मूं, इहे सभु कल्चर जो हिसो हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। हाणे उन में जेको तव्हां चओ था त हिन में किथे बि अजरक ऐं जेको आहे टोपी कोन्हे। सभ खां पहिरीं त सिंधी टोपी सिंधी कल्चर जो हिसो जेको आहे सदियुनि खां या जेको आहे हज़ारे सालनि खां न आहे। इहो हाणे असांजे जेको आहे कल्चर में हिकिड़ो जेको आहे एड थियो आहे। अदरवाइज़ जेको आहे असांजो जेको कल्चर आहे उहो अजरक त नो डाउट आहे। उन अजरक सां गॾु असांजी जेको आहे न पग आहे, अच्छे रंग जे कपिड़े जी पग ऐं जेको चुनरी आहे, जेके तव्हां स्पेसिफिकली चओ था त थरियो आहे, उहो थरियो न आहे। इहे ॿ कलर जूं जेके हिन पग ॿधी वेंदी, उहा पग इन टोपी रखे करे उन जे मथां इहा पग ॿधी वेंदी हुई। उन खां बाद में जंहिं ते अमर जलील बि जेको आहे हिकिड़ो दफ़ो क्रिटिसाइज़ या तजियो कयो आहे त असांजे कल्चर मां पग हली वई, बाक़ी टोपी रहिजी वई। त अमर जलील साहब बिल्कुलु जेको आहे सही चयो, छो त असांजे कल्चर में पग आहे, टोपी न आहे। हाणे खणी तव्हां चई सघो था त हिकिड़ी नई दौर में जेको आहे टोपी एड थी आहे, अदरवाइज़ जेको आहे टोपी कोन हुई असांजे कल्चर में। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं सिर्फ़ु अजरक न ॾेखारियो अथनि ऐं बाक़ी शयूं जेके कल्चर में ॾेखारियूं वयूं आहिनि, त उनखे तव्हां क्रिटिसाइज़ नथा करे सघो, छो त 5 मिंट जो वीडियो आहे। उन 5 मिंट जे वीडियो में माना असां पूरी शयूं नथा ॾेखारे सघूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको तव्हां हिते बाइफर्केट था कयो त सिंध जो कल्चर ऐं थर जो कल्चर, इहो तव्हां नुक़सानु था ॾियो जेको आहे छो त सिंध जो जेको असुली कल्चर आहे, जेको 9000 साल पुराणो कल्चर आहे, उहो आहे इहो थर वारो। असांजी जेका उत्तर सिंध आहे, दादू थी वियो, लाड़काणो या मथे कश्मीर कंदकोट ताईं खैरपुर थी वई, इन में जेको कल्चर हले थो, इहो असांजो सिंधी ओरिजिनल कल्चर न आहे। इहो असांजो कल्चर जेको आहे म्यूट थियो आहे, माना म्यूटेशन थी आहे उन में जेको आहे जंहिंमें बलोच बि आया आहिनि, बलोच बि सिंध में आया। उन खां अलावा जेको आहे अरब आया, ॿियूं केतिरियूं क़ौमूं सिंध में आयूं। इन जे करे बलोचनि जी हिते जेको आहे घणाई हुजण जे करे असांजे हिन कल्चर में काफ़ी तब्दीलियूं थी वियूं आहिनि। जेको ओरिजिनल असांजो कल्चर आहे उहो असां जेको आहे ख़तमु करे चुका आहियूं उत्तर सिंध वारा। इन जे करे जेको ओरिजिनल सॼी सिंध जो ओरिजिनल कल्चर आहे उहो थर वारो ई आहे। हाणे जेकॾहिं तव्हां थर वारे कल्चर खे थर वारो कल्चर था चओ ऐं जेको आहे माना बाक़ी जेको आहे उत्तर सिंध वारे खे तव्हां चओ था सिंध जो कल्चर, त इहो तव्हां ज़्यादती था कयो सिंधी क़ौम सां ऐं पूरी सिंध सां। छो त थर अलॻि न आहे, थर सिंध आहे इट सेल्फ, ऐं उहो खितो आहे सिंध जो जंहिं अॼु ॾींहं ताईं 9000 साल पुराणी जेको सिंधी ओरिजिनल कल्चर आहे उनखे प्रिज़र्व कयो आहे। त इन्हनि खे तव्हां जेको आहे ॿिली इहो वीडियो जेको आहे डिलीट कयो, इनखे रखण जी ज़रूरत न आहे। इहो माना हिकिड़ो वॾो मिसकंसेप्शन क्रिएट थो करे जेको आहे सिंधी त वरी बि शायदि सम्झी वञनि, जेको आहे जेके गैर सिंधी आहिनि उहे इनखे जेको आहे ग़लति वठंदा त थरिया अलॻि आहिनि ऐं जेको आहे सिंधी अलॻि आहिनि। थर अलॻि हिकु एंटिटी आहे, जेको आहे हिकिड़ो खितो आहे, रीजन आहे, ऐं सिंध जेको आहे हिकिड़ो अलॻि रीजन आहे। त ईअं न आहे। त ओरिजिनल कल्चर असांजो आहे ई थर वारो, जंहिंमें जेको आहे इहे कलरफुल जेको आहे पगड़ी आहे ऐं जेको आहे औरतुनि जो या मर्दनि जो जेको अटायर आहे, लिबास आहे, उहो आहे। चूड़ियूं पाइण आहे, जेको आहे हुन में ॻाइणु वॼाइणु डांस, इहो असांजे हुन कल्चर सिंधी ओरिजिनल कल्चर जो हिसो आहे। वाहिद सिंध जो जेको खितो बचियो आहे थर, उन में ई जेको आहे इहो ओरिजिनल पंहिंजी शक्ल में मिले थो। अदरवाइज़ बाक़ी जेके सिंध जा हिसा आहिनि उन्हनि मां इहो ख़तमु थी चुको आहे। इन जे करे असांजे ॾिसो न, तव्हां ॿिन्ही खे ॼण जेको आहे माना डिवाइड करे था छॾियो, ऐं इहो मैसेज जेको आहे ग़लति वेंदो, ख़ासि तौर ते जेको आहे गैर सिंधी माण्हुनि जे लाइ। त भाई सिंधी त जेको आहे इहो थर त सिंध जो हिसो ई न आहे। त ईअं न आहे। असां सां ज़ुल्म थियो आहे त असां वटि 15% जेको आहे थर आहे, बाक़ी 85% थर त जेको आहे इंडिया में हलियो वियो। जेको ओरिजिनल जेको आहे उहा बि सिंध आहे असांजी। त टोपी मैंडेटरी न आहे असांजे कल्चर में। असांजे कल्चर में जेको आहे पग, ठीकु आहे न, पटको जेको आहे मैंडेटरी आहे।
ऐं उन खां अलावा अजरक नो डाउट हिकिड़ो हिसो आहे असांजे जेको आहे कल्चर जो, लेकिन इंटायर कल्चर न आहे। इंटायर कल्चर असांजो पूरो लिबास आहे, असांजो खाइणु पीअणु उथणु वेहणु, असांजो जेको आहे रीतूं रस्मूं ऐं ॻाइणु वॼाइणु, इहो सभु जेको आहे असांजे कल्चर में था अचनि। त ऐं उन खां अलावा बाक़ी तव्हां पिया चओ त यार हिन में जेको आहे सिंधी का म्यूज़िक हुजे, ॾिसो दुनिया मॉडर्नाइज़ थींदी थी वञे। असुलु वठिबो आहे जेको आहे कॉन्सेप्ट खे। जेकॾहिं तव्हां हिन में चओ त बाबा यकतारो छपड़ी खणी अचंदा ऐं जेको आहे त उहो मुमकिन न आहे, छो त हिननि जो जेको बि इंस्ट्रूमेंट आहिनि, जीअं तव्हां जेको आहे सैफ समेत जो कलाम ॿुधो राणो, उहो राणो त हुयो पर पूरो इंटायरली जेको आहे जेके मॉडर्न इंस्ट्रूमेंट आहिनि उन्हनि ते ॻायल हुयो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं कोक स्टूडियो उहे असांजा जेके इंस्ट्रूमेंट उहे इस्तेमालु नथी करे त उन्हनि जे लाइ को एतिरो परेशान थियण जी ज़रूरत बि न आहे, छो त हिननि खे कमर्शलाइज़ बि त करिणो आहे न प्रोडक्ट खे। प्रोडक्ट खपंदी त जेको आहे उहा कमाईंदी ऐं उहा अॻिते जेको आहे उन में तव्हां वधीक उन ते कमु करे सघो था। त कोक स्टूडियो खे कमर्शियल आस्पेक्ट बि ॾिसणो आहे पंहिंजी जेको आहे न प्रोडक्ट जो। जेकॾहिं मुकमल तौर ते जेको आहे असां सां एग्री करे ऐं उहो ठाहिनि त शायदि माण्हू वीडियो न ॾिसनि, ठीकु आहे। ज़रूरी ॾिसो पोइ सिंधी त ॾिसंदा, जेके गैर सिंधी जेको आहे हिन वीडियो खे सॉरी गाने खे ऐं वीडियो खे पसंदि था कनि, शायदि उहे न कंदा। त एॾो वॾो इशू करण जी ज़रूरत कोन हुई। ऐं बाक़ी जेको तव्हांजा चलो जेको तव्हां चओ था न हिन में त थर ऐं सिंध, इनखे जेको आहे ईअं न चओ। थर सिंध आहे, सिंध थर आहे, ॻाल्हि साॻी आहे। ऐं जेको आहे ओरिजिनल कल्चर ई उहो आहे सिंध जो। त काइंडली हिन वीडियो खे मां त चवंदुमि डिलीट कयो, छो त इहो जेको आहे मिसकॉन्सेप्शन क्रिएट थो करे असांजी सोसाइटीअ में। वॾी महिरबानी।